नाज़रीन, लखी गुलाम शाह में नबी पाक जी शान में गुस्ताखी खिलाफ रैली कढी वई। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर हिदायतुल्लाह बहर। जी हिदायतुल्लाह, कुछ ॾींहं पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखी के हवाले से खाका शाया कया हुआ। उन हवाले से लखी गुलाम शाह टाउन JUI ऐं मुख़्तलिफ़ जेके शहरी सियासी समाजी अॻुवान आहिनि उन्होंने सखर शिकारपुर नेशनल हाईवे रोड बेला करे एहतजाजी धरणो पिणु हयो आहे। उन हवाले से हितों जा अॻुवान असां सां मौजूद आहिनि। अचो तो उन्हनि खां पुछूं था तो उन्हनि बाबति छा था चवनि। टाउन लखी जे तरफ़ां सॼी लखी हिते तक़रीबन शामिल आहे। सॼी लखी बल्कि करोड़ मुसलमान चवनि था त असां पंहिंजो सिर क़ुर्बान कंदासीं, सिर कटाईंदासीं, जान माल क़ुर्बान कंदासीं। पंहिंजे पाक महबूब मोहम्मद अरबी जे मथां असां सिर जे दाने जेतिरी भी गुस्ताखी बर्दाश्त न कंदासीं। इंतज़ाम यारा मिली करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में हिकिड़ी रैली कढी थी, जंहिंमें असां शहर आहिनि, इतिहाद आहिनि, ॿियनि समूरी क़ुवतनि असां ताउन कयो। असां नबी साईं जे शान में रैली कढी आहे। असां हुकूमत खां इहो ई मुतालबो कयूं था जेके भी फ्रांस जी शयूं हिते इस्तेमालु थियनि थियूं उहे बंदि कयूं वञनि ऐं उन्हनि सां ताउन ख़तमु कयो वञे। जेके फ्रांस जे सदर मलऊन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान में जेकी गुस्ताखी कई आहे, असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं दुनिया खे असां ॿुधाइण था चाहियूं त असां ख़ातमुल अंबिया जे लाइ जान ॾेई बि सघूं था ऐं उन जे लाइ कंहिं मलऊन जी जान वठी बि सघूं था। जो हिननि जो इहो ई चवणु आहे त फ्रांस जी जेके भी शयूं आहिनि उन्हनि जो मुकमल तौर ते बाइकाट कयूं था ऐं जेके कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे उन्होंने गुस्ताखी कई हुई, फ्रांस हुकूमत खां हिननि मुतालबो कयो आहे त उन्हनि जी माफ़ी वरिती वञे। जी।